ميرپور بٺورو में सिम नालनि जी खाटी न थियण ख़िलाफ़ आबादगारन एहतजाज कयो आहे। ईसब चांडियो, मोहम्मद सूमरो, आदिल हुसैन चांडियो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त गुज़िरियल साल बरसातुनि खां पोइ सिम नालनि वॾी तबाही आंदी हुई, जंहिंसां फसल ॿुॾी तबाह थी विया हुआ ऐं केतिरा ई माण्हू बेघर थी विया हुआ। उन्हनि चयो त तबाही जो कारण सिम नालनि जी खाटी ऐं सफ़ाई न थियण हो। हेॾी बर्बादी खां पोइ हिन साल सिंध हुकूमत पारां सिम नालनि जी खाटी लाइ बि 2 करोड़ रुपया रखिया विया, पर सिम नालनि जी खाटी बदिरां ऑफिसर पैसा हड़प करण लाइ संदनी ज़मीन मां मशीन सां मिटी खणाए सिम नालनि जे नाले मातर बंदि ॿधी विया आहिनि। हुननि चयो त सिम नाला गंदगाह हुअण सबबि लटिजी विया आहिनि, जिन में पाणी खणण जी का बि गुंजाइश नाहे। इम्कानी बरसातुनि में हिन साल बि खाटी न थियण करे वधीक तबाही अची सघे थी। हुननि वॾे वज़ीर मुराद अली शाह खां मुतालबो कयो त सिम नालनि जी खाटी कराए आबादगारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। ॿिए तरफ़ ड्रेनेज जे एसडीओ राब्तो करण ते ॿुधायो त सिम नालनि जी खाटी मंज़ूर नाहे थी। फ़क़ति सिम नालनि खे लॻल घारा ऐं झोलनि ते मिटी विझी बंदनि खे मज़बूत करे रहिया आहियूं।